नाज़रीन, गंबड़ जे ख़ानगी तालीमी इदारे पारां सालियाने इम्तिहान में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। गंबड़ जे निजी तालीमी इदारे दी लीडर्स अकेडमी पारां सालियाने इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाईअ लाइ प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां उस्तादनि ऐं वालिदैन खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां भेटा पेश करे तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश कया। मैजिशियन फरमान अली बादी पारां हथ जे सफ़ाईअ सां करतब ॾेखारे वेठल माण्हुनि खे ऐं शागिर्दनि खे हैरान करे छॾियो। ओॾां पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे सर्टिफिकेट एवार्ड पिणु ॾिना विया ऐं इन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़नि महिमाननि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त माशाल्लाह तमामु भलो थियो ऐं माशाल्लाह इहा तक़रीबूं हलंदियूं रहनि त बहितर आहे। उस्ताद भी उन्हनि खे हिम्मत अफ़ज़ाई थींदी। उस्ताद चाहे तो ॿार खे गुलाब जो गुल करे छॾे, अहिड़ी ख़ुशबू पैदा करे जंहिंमें तइलीम बि ॾिए, तरक़ी बि हुजे ऐं अहिड़ा अफ़ज़ाइश में उस्तादनि महिनत कई आहे। नंढड़ी अदड़ी का आहे हिन स्कूल जी, उन एॾी वॾी महिनत कई आहे जो नंढड़ा ॿार महसूसु थियो त तमामु वॾो प्रोग्राम आहे, शानदार प्रोग्राम। अहिड़ो प्रोग्राम स्कूलनि जे अंदरि थिए थो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां एजुकेशन ते त कमु कयूं था, उन खां पोइ इहे जेके एनुअल प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन आहे, अदर एक्टिविटीज़ आहिनि असांजे ॿारनि जूं, उन्हनि सां ॿारनि में टैलेंट थो अचे। असांखे शायदि यादि हुजे न हुजे, असां मैट्रिक खां पोइ स्टेज चढ़िया हूंदा हुआसीं, पर अॼु जा ॿार तव्हां ॾिठा हूंदा, प्ले ग्रुप खां वठी क्लास 8 ताईं ॿारनि खे एॾो चाम हुयो त असां स्टेज ते वञी परफॉर्म कयूं। इहे अॼु जा ॿार जेके परफॉर्म था कनि, अॻिते असांजो मोटो बि इहो आहे त लर्नर्स टुडे लीडर्स टुमारो। अॼु जा ॿार पढ़ंदड़ सुभाणे या लीडर थींदा। असांखे त ॾाढी ख़ुशी थी रही आहे। असां चाहियूं था त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जीअं ॿारनि में इंट्रस्ट थिए। ॾाढो सुठो थी रहियो आहे, इंतज़ाम ॾाढो सुठो हुयो, परफॉर्मेंस ॾाढी सुठी बहितर हुई, मज़ो आयो इलाही असांखे। भलो कयो, ॿारनि परफॉर्मेंस बि भली कई, इलाही असांखे मज़ो आयो। मैजिकनि बि इलाही मज़ो करायो। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, हर स्कूल में थींदा रहनि। मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे। सॼे पंडाल में फस्ट नंबर मुंहिंजो आयो आहे ऐं मूंखे सॾु थियो आहे। इहो मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं मां उस्ताद सजाद जो निहायत थोराईंदो आहियां ऐं असांजे ॿारनि जी महिनत आहे। ऐं मुंहिंजा अञा 2 ॿार नंढा पोइते आहिनि जेके अञा पोज़ीशन में आहिनि, उनजा नाला खजंदा ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी ॿारनि ते महिनत कयूं था। अल्हम्दुलिल्लाह असांजा ॿार ते निकिरी विया। जेको प्रोग्राम हिननि करे ॾेखारियो आहे, हिननि लेवल ते नंढड़ा ॿार जेका मासूम ॿार हुया, 4थे 5थे 3 6 जा जेका जिन खे अञा ताईं इहा ख़बर बि न आहे त जेका कीअं करिणो आहे, एतिरो परफॉर्म कयो एॾो ज़बरदस्त, असांखे त ॾाढो मज़ो आयो। लोग तो हमें इंजॉय करते हैं, लेकिन हम गंबड़ में आगे खुद इंजॉय कर रहे थे, जो जैसा कि हमें वो देख रहे थे, महसूस हो रहे थे, खुश हो रहे थे। अल्हम्दुलिल्लाह वैसे पूरे पाकिस्तान का विज़िट करते हैं। पाकिस्तान में जितने भी तालीमी इदारे हैं, सब में हम अपनी परफॉर्म दिखाते रहते हैं, सब में अपना फ़न, सब में अपना मैजिक दिखाते रहते हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारी बहुत बड़ी टीम है। जो भी पाकिस्तान का वज़ीर आज़म है इस वक्त मौजूद, उससे ये रिक्वेस्ट है भी फ़नकारों के बारे में भी कुछ सोचे। जी त नाज़रीन, तव्हां ॾिठो दी लीडर्स अकेडमी जेको तालीमी इदारो आहे, उन जे पारां जेको आहे शागिर्दनि जे मान में प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां हिकु तक़रीब कोठाई वई। शागिर्दनि पारां वालिदैन ऐं उस्तादनि खे तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश करे भेटा पिणु ॾिनी। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।